मर्द भी वॾी अजीब शइ आहे। औरत जो जिस्म ॾिसी हुन सां मुहबत कंदो आहे ऐं औरत बि वॾी अजीब शइ आहे जेका मर्द खे पंहिंजो जिस्म ॾेखारे इज़त जी उमेद रखंदी आहे। जंहिं नियत सां का तवाइफ़ बुरको पाईंदी आहे उन्ही नियत सां कुझु मर्द ॾाढ़ी रखंदा आहिनि। तव्हां सॼी दुनिया जी औरतुनि खे बुरको पारायो पर पोइ बि हिसाब तव्हांखे पंहिंजी अखियुनि जो ॾियणो पवंदो। मां अहिड़े इश्क जो क़ाइल न आहियां जेको मर्द जी तरफ़ खां थिए। मर्द बि छा अजीब शइ आहे। घरवारीअ में तवाइफ़ जहिड़ियूं अदाऊं ऐं तवाइफ़ में घरवारी जहिड़ी वफ़ा तलाश कंदो आहे। मर्द जी कुर्बत बि औरत जे हुस्न जे लाइ केतिरी न ज़रूरी हूंदी आहे। जीअं कुझु ॿार वक़्त खां पहिरियां पैदा थींदा आहिनि ऐं कमज़ोर हूंदा आहिनि, उन्ही तरह मोहब्बत बि कमज़ोर हूंदी आहे जेका वक़्त खां पहिरीं पैदा थिए। जॾहिं आशिक़ वटि अल्फाज़ ख़तम थी वेंदा आहिनि त हू चुमण चटण शुरू कंदो आहे। मुंहिंजो तजुर्बो आहे जेको माण्हू पुरखुलूस हूंदो आहे खिलंदे खिलंदे हुनजी अखियुनि में ॻोढ़ा ज़रूरु ईंदा आहिनि।